नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का आऊं यहाँ अली रज़ा आया संझा सैयद हल्ला हेडलाइन से। उत्तर सिंध जे कच्चे में अमन अमान जी सूरत हाल चैलेंज बणियल आहे, जंहिंखे क़बूल करियां थो। पुलिस धड़नि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जी सलाहियत रखे थी। फ़ौज ऐं ॿियनि इदारनि खां टेक्निकल बुनियादनि ते मदद वठी सघिजे थी। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेवर जो आवाज़ टीवी खे ख़ुसूसी इंटरव्यू चवे थो, सिंध पुलिस खे पंहिंजी साख बहितर बणाइणी पवंदी। ॿी सूरत में अवाम ऐं पुलिस विच में वेछा घटि नथा थी सघनि। हेलीकॉप्टर हादसे जे शहीदनि ख़िलाफ़ जंहिं बि मुहिम हलाई उहे गुमराही जो शिकार आहिनि। PTI चेयरमैन इमरान ख़ान क़ौम खे गुमराह करे रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाल्ला जूं फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान खे न रोकियो वियो त क़ौम कंहिं वॾे हादसे जो शिकार थी सघे थी। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ हाणे कंहिं बि शक जी गुंजाइश नाहे रही। फ़ैसिले मूजिबि इमरान ख़ान परॾेही एजेंट आहे। पुरअमन एहतिजाज करण जी इजाज़त आहे। जेकॾहिं कानून टोड़ियो वियो त 25 मई खां वधीक बि ख़राब हशर थींदो। अफ़गानिस्तान ड्रोन हमले जो पाकिस्तान ते इल्ज़ाम नाहे लॻायो। APS हमले जो मास्टरमाइंड ऐं पाबंदी मढ़ियल तंज़ीम TTP जो अहम कमांडर उमर ख़ालिद खुरासानी ॿिनि साथियनि समेत बम धमाके में मारिजी वियो। उमर ख़ालिद खुरासानी अफ़गानिस्तान जे सूबे पख्तिका में बम धमाके में मारिजी वियो। धमाके में संदसि साथी मुफ्ती हसन ऐं हाफ़िज़ दौलत बि मारिजी विया। कुझु ॾींहं अॻु उमर ख़ालिद खुरासानी काबुल में पाकिस्तान सां अमन ॻाल्हियुनि में हिसो वरितो हो। अमरीका उमर ख़ालिद खुरासानी जे बारे में इत्तला ॾियणु ज़िंदा या मुर्दा पकड़ींदड़नि खे $3 मिलियन इनाम ॾियण जो ऐलान कयो हो। क़ौमी हिकमत अमली तहत बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते वॾनि वज़ीरनि खे ख़त लिखिया विया। रिलीफ कमेटी जे सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, सिंध बलोचिस्तान KP ऐं पंजाब जे वॾनि वज़ीरनि खे ख़त लिखिया। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर खे बि ख़त लिखिया विया। अहसन इक़बाल वॾनि वज़ीरनि आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जे वॾे वज़ीर खां मुलाक़ात जो वक़्तु घुरी वरितो। अहसन इक़बाल ख़त में लिखियो आहे त जल्द मुलाक़ात जो वक़्तु ॾिनो वञे त जीअं बोर्ड मुतासिरनि जी तेज़ी सां मदद थी सघे। बोर्ड मुतासिरनि जी मदद ऐं बहाली क़ौमी मक़सदु आहे, जंहिं लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। गॾियल अमल सां बोर्ड मुतासिरनि जी मदद जो अमल तेज़ थियण सां गॾु वसीलनि ऐं कोशिशुनि खे बि मज़बूत बणाइणु मुमकिन थींदो।